अयाज़ साहब, ही जेके स्पेशल कमेटी ठही आहे, लेटर जारी थियो आहे, ही जेके हिन में कलम आहिनि तव्हां ज़रूरु ॾिठा हूंदा, 25B आहे, 51 आहे, 106, 92, 63B, इहे सभु जेके साम्हूं अचनि था कलम। हाणे हिन में आइन में तरमीमूं अचनि थियूं। सॼी दुनिया जा अगरि जमहूरी मुल्कनि ते नज़र विझूं था त सूबनि वटि इख़्तियार हूंदा आहिनि, पार्लियामेंट वटि उहे इख़्तियार न हूंदा आहिनि। त तव्हां छा था सम्झो त ही सिंध खां जेके इख़्तियार आहिनि उहे वफ़ाक़ जे हवाले थियण वञनि पिया? इन सां सिंध खे केतिरो नुक़सानु थींदो ऐं इहो सॼो मामिलो सूबनि वारो सिंध तरफ़ ईंदो? सम्झो इहो वेंदो आहे त जेको जेतिरो ताक़तवर आहे उन में अकुल बि को ओतिरो हूंदो आहे, ऐं जंहिं वटि जेको जेतिरो बाख़्तियार आहे उहो ओतिरो माशाल्लाह ज़हीन आहे ऐं ॾाढो ॾाहो हूंदो आहे। ईअं आई कोन्हे। अमेरिका तमामु वॾी ताक़त आहे, उन वियतनाम ते हमिलो कयो ऐं उन जा कॉन्सिक्वेंसिस उनखे एॾा भोगणा पिया जो सॼी दुनिया में अकेलो बि थी वियो ऐं ख़ुदि अमेरिका में वॾो एहतजाज थी वियो ऐं पोइ वियतनाम हुन खां जंग बि खटी। ईअं ई रूस पंहिंजो तजुर्बो कयो अफ़गानिस्तान में। रूस वॾो अजगर जहिड़ी ताक़त हुई, दुनिया जो वॾे में वॾो मुल्क अञा बि आहे, सोवियत यूनियन त अञा बि वॾो हो, ऐं अफ़गानिस्तान में तव्हां ॾिठो त हुन सां कहिड़ो हशर थियो। पोइ वरी अमेरिका अफ़गानिस्तान में तजुर्बो कयो, हाणे रूस वरी यूक्रेन में फासी पियो आहे, तंहिंजे करे इंडिया फाथो पियो आहे कश्मीर में। तंहिंजे करे इहे जेके तजुर्बा कबा आहिनि त असीं वॾी ताक़त आहियूं। माण्हू चवंदा आहिनि पावर करप्ट्स एंड एब्सोल्यूट पावर करप्ट्स एब्सोल्यूटली। सो वॾी ताक़त माण्हुनि जो होश हवास विञाए वेंदी आहे। हिन दौर में ही जेको जदीद दौर आहे, सोशल मीडिया जो, सुजाॻीअ जो, माण्हुनि जी अवेयरनेस जो, नौजवाननि जे एहतजाजनि जो, ईरान में ॾिसो पिया त कीअं टोटलिटेरियन एरिस्टोक्रेटिक हिकिड़ी शाही गवर्नमेंट खे कीअं चैलेंज पियो थिए, इंतिहा पसंदि गवर्नमेंट खे। तंहिंजे करे पाकिस्तान में इन क़िस्म जा जिन जुरन तजुर्बा कया आहिनि, उन्हनि माज़ीअ में शायदि कुझु सिखियो कोन्हे ऐं MQM ठाहियूं। पोइ MQM पाकिस्तान जे समूरनि क़ौमी जदोजहदनि खां वधीक हिननि खे गिची में पइजी वई। उन सिधो वञी राफ़ तलकात इस्तवार कया ऐं उहा सिधी हिकिड़ी बणिजी वई, प्रॉक्सी बणिजी वई इंडियन गवर्नमेंट जी ऐं राह जी, ऐं ठाहियूं पाण। साॻी रीति पंजाब में लाहौर में हिकिड़ो मज़हबी ग्रुप ताज़ो ठाहियो 2-4 साल अॻु में। उहो रोज़ धरणा हणी करे इस्लामाबाद बंदि करे छॾींदो आहे, कॾहिं पिंडीअ में धरणो हणी वेठो हूंदो आहे। उन मज़हबी ग्रुप खे पाण ठाहियूं, पोइ गिची में पइजी। वरी ही जेका हुकूमत हींअर वई आहे उहा ठाहियूं, हाणे हिक ॿिए खे सॼो ॾींहुं रोज़ हू चए पियो मूंखां ग़लती थी वई, उहो चए तव्हां खां ग़लती थी वई, ऐं हिक ॿिए ते इल्ज़ाम पिया आणनि। उहा सॼी गिची में पइजी वई अथनि, साए फासी पिया आहिनि। तंहिंजे करे हीउ जेको तजुर्बो करण जी कोशिशि आहे ज़रदारी साहिब जी मदद सां, त सिंध खे तोड़बो ऐं कराची कबो MQM जे हवाले, पोइ उतां सीटूं खटिबियूं, पोइ उतां PTI खटंदी या नवाज़ लीग या MQM, इहो ईअं आई कोन्हे। ईअं सम्झनि पिया जेको प्लान आहे न, उहो प्लान सॼो रिवर्स थी वेंदो आहे। जीअं मूं रूस, यूक्रेन ऐं अफ़गानिस्तान ऐं वियतनाम जी ॻाल्हि कई, मिसाल तौरु कंहिं बि सबब जे करे, पहिरीं ॻाल्हि त इहो नामुमकिन आहे, सिंधी माण्हू थियणु कोन ॾींदा, पर मिसाल तौरु फॉर द सेक ऑफ आर्ग्यूमेंट जेकॾहिं कराची ही MQM जे हवाले करे छॾी त MQM को पाकिस्तान में रहंदी छा? MQM अॻिते हली कराची में जेकॾहिं उनजे हवाले करे छॾियो वियो, जेको नामुमकिन आहे, त उहो उते पोइ पंहिंजी सूबाई ऐं असेंबलियूं ठाहे, पोइ उनखे कराईंदी उन में रेफरेंडम, पोइ उतां कराईंदी अक़वाम मुतहदा सां राब्तो, पोइ चवंदी त कराची जेको असांखे अलॻि मुल्क ठाहे ॾियो, जेको हुननि जो ख़्वाबु आहे। ख़ुदि MI6 ऐं CIA सां ॿिन्हिनि जा राब्ता रहिया आहिनि, राह बि उन्हनि सां गॾु रही आहे MQM जी। पोइ कोस्टल बेल्ट ग्वादर अॻे ई कंट्रोवर्शियल आहे, केटी बदर अॻु में ई कोन ठाहे सघिया। कराची जो सॼो पोर्ट मुंबई अॻु में ई चाहे थी त कराची पोर्ट न हुजे, ऐं उहो सॼो हलियो वेंदो हलियो। माना पाकिस्तान खे डीस्टेबलाइज़ करण जो जेकॾहिं आलमी ताक़तुनि वटि को 1 पॉइंट एजेंडा हुजे त असांजे मुल्क खे कीअं ख़तरे में विझिजे। हिकिड़े पासे इकनॉमिक घेरो आहे, डिफॉल्ट जो ख़तरो आहे, ॿिए पासे आउं सम्झां थो जिन बि ही मनसूबो शुरू कयो आहे, ऐं कमेटी नंढड़ी ॻाल्हि कान्हे, कमेटी ठाही आहे या कमेटी का मिड़ी कमेटी आहे वीचारी भुल में ठही वई आहे, न, इहो हिकिड़ी वॾे ग्रैंड स्ट्रेटेजिक प्लान जो हिसो आहे। तंहिं तहत कमेटी ठाहे, हिकिड़े पासे IMF, ॿिए पासे ही कमेटी, पोइ अफ़रा तफ़री फैलिजे, सद में क्यास फैलिजे, माण्हू वायलेंस कनि, उथी बीहनि, उनखां पोइ उन सॼी ज़रिए पाकिस्तान खे डीस्टेबलाइज़ कजे। हाणे ज़रदारी साहिब जो मसइलो इहो आहे त ज़रदारी साहिब अलाए सिंध आहे वखर, पर इंतिहाई बदनसीबी आहे सिंध जे माण्हुनि जी, तव्हांजी मुंहिंजी,
जो पाण खे जेके सिंध जो जेके सिंध जी इंटेलिजेंस आहे, सिंध जे अदीब शाइरनि जो वॾो हिसो जेका सरकार जे हूंदा आहिनि पेरोल ते, उहे चवंदा पिया आहिनि त अदा ॿियो मुतबादिल कोन्हे, अदा कीअं बि आहिनि, अदा पंहिंजो मारींदो छांव में विहारींदो, अदा ॾाढा ज़हीन आहिनि, माशाअल्लाह वाह ज़रदारी साहिबु ॾाढो क़ाबिल आहे, ॾिसो पंजाब वञे थो, चौधरी परवेज़ इलाही मैनेज पियो करे। उन्हनि खे इहा ॻाल्हि अहसास ई कोन्हे त ज़रदारी साहिबु पीपुल्स पार्टी जेका बेनज़ीर साहिबु आहे, पिशावर मां बि खटंदी हुई, गिलगित मां बि खटंदी हुई, लाहौर मां बि भुटो साहिबु खटंदो हो, सटे मां बि खटंदो हो, कोयटा मां बि खटंदो हो, उनखे सुसाए अची सिंध में बीहारियो, सिंध मां बि सुसाए पोइ वरी लाड़काणे शिकारपुर कंदकोट ते बीहारींदा। तंहिं करे ज़रदारी साहिब खे जेको पाण क़ाबिल पिया सम्झूं, क़ाबिलियत बेनज़ीर साहिबु आहे, इंटरनेशनल फेम हो हुनजो, भुटे साहिब जो हो। ज़रदारी साहिब खे केरु माण्हू दुनिया में सुञाणे थो? ज़रदारी साहिब जी सुञाणप हाणे हीअ आहे त परवेज़ इलाही ऐं शुजात खे कीअं मैनेज कयां, तंहिंजे करे किथां वञी आसमान ते गिरा खजूर में अटका, तंहिंजे करे उनजे लाइ हाणे गुज़र सफ़र जो वसीलो आहे सिंध, ऐं सिंध हुन लाइ को मुल्क, को वतन, को सूबो, सिंध हुन लाइ का ज़मीन, का धरती कोन्हे, सिंध हुन लाइ हिकिड़ो मेंह जो वाड़ो, उन मेंह जे वाड़े मां 8 मेंह होॾा ॾेई छॾियूं, वरी वाड़ो रावकी मां ख़तमु करे वरी जुमशाही में ठाहे छॾियो, जुमशाही में ख़तमु करे रतो तेरो में ठाहे छॾियूं, कमांद जा 100 एकड़ फलाणे खे ॾेई वरी 200 एकड़ ॿिए पासे वठी छॾियूं कणिक जा। तंहिं करे सिंध हिन लाइ बाज़ार जो वखर आहे, ऐं सिंध जे माण्हुनि जी बदनसीबी आहे जो सम्झनि पिया त बाज़ार जो वखर आहे, उहे पुछनि बि कोन था। तंहिं करे ज़रदारी साहिबु इहा कई हुई एग्रीमेंट, जॾहिं हुकूमत में ठही PTM जी, तॾहिं ज़रदारी साहिबु मुआहिदो कयो हो, उन मुआहिदे में MQM जो मुतालबो हो त असांखे कराची सूबो अलॻि करे ॾियो। ज़रदारी साहिबु 2 मुतालबा ड्राफ्ट कराया, 2 चार्टर, हिकिड़ो पाण सही कयूं त सिंध जे माण्हुनि जो डायरेक्ट नज़रो न किरे, ॿियो करायूं शहबाज शरीफ़ साहिब खां सही, उन में गारंटर थियो आहे ज़रदारी साहिबु, उन्हनि अंडरटेक कयो आहे त असां तव्हांखे सूबो ठाहे ॾींदासीं, उन मिशन ते लॻल आहे, ऐं उनजे मथां वरी ॿियूं ताक़तूं आहिनि, ऐं उनजे मथां अञा ॿियूं आलमी ताक़तूं आहिनि। तंहिंजे करे जेके मुल्की ताक़तूं, आलमी ताक़तूं ज़रदारी साहिब सां इन मिशन में शरीक आहिनि, उन्हनि खे आउं तव्हांजे प्रोग्राम ज़रिए ॿुधाइणु चाहियां थो त माण्हुनि जे बर्दाश्त जी हिकिड़ी हद हूंदी आहे। ईरान में ॾिसो न, माण्हुनि खे माई खे मारे छॾियूं, नंढड़ा वाक़िया, वॾा वॾा वाक़िया, वॾा कैटलिस्ट बणिजी वेंदा आहिनि। तंहिं करे सम्झनि कोन पिया त सिंधी माण्हुनि लाइ हीउ को अजरक ऐं टोपी जो मसइलो कोन्हे, न को हीउ मसइलो आहे अदबी संगत 2 अद थी या हिकिड़ी थी, न को हीउ मसइलो आहे त फलाणे जुतीअ ते अजरक छापिजी वई। तंहिंजे करे सिंधी माण्हू चवंदा अदा बड़ी 2-4 ॾींहं पुछंदा, 5 ॾींहं खां पोइ विसारे छॾींदा। कराची रुगो इहो कोन्हे त असांजी ज़मीन आहे, कराची ज़मीन बि आहे, असांजो इकनॉमिक कैपिटल बि आहे, असांजो इकनॉमिक हब बि आहे, असांजी शहर आहे, असांजो दिमाग़ आहे, असांजो मग़ज़ आहे। तंहिंजे करे दिमाग़ ॻिची कटींदो धड़ खां ॿिए धड़, पोइ बाक़ी धड़ कहिड़े कम जो जेकॾहिं ॻिची कटिजी वई। तंहिंजे करे इन ते थींदी मरण जीअण जी जंग, इन ते थींदो हिकिड़े हिकिड़े इंच ते हिकिड़ो वॾो तूफ़ान ज़िलज़िलो बर्पा थींदो। ज़रदारी साहिबु सम्झे थो त मुंहिंजा जेके 500-600 माण्हू सोशल मीडिया चैनलनि ऐं अख़बारुनि में माण्हू विहारियल आहिनि, अदीब शाइर उस्ताद ॿिया, उन्हनि खे चढ़ी करे उहे चवंदा अदा हाणे कराची वई त कहिड़ो ख़ैरु आहे, छा कबो, सिंधी माण्हू मुतमिन थी वञनि, वरी वेठो आहे साईं पंहिंजा आहिनि पीपुल्स पार्टी जा नुक़सानु कोन ॾींदी, वरी ॿिए सराइकी सूबे जे लाइ कोशिशि आहे, ॿी अहिड़ियूं गंतरियूं ॿुधाए, पोइ पछाड़ी में कमु कंदा सिंधी माण्हू माठ कोन थींदा। तंहिं करे आउं तव्हांजे ज़रिए वफ़ाक़ी हुकूमत खे ॿुधाइणु चाहियां थो त तव्हां जूं मजबूरियूं इमरान ख़ान फटा उहे पंहिंजी जाइ ते, तव्हां ज़रदारी साहिब जे हथां MQM जे हथां इस्तेमालु थियो ऐं उनखे सिंध खे पंहिंजो दुश्मन बनाए छॾियो, ऐं अॻु में ई त अकेलायो, अॻु में ई मसइलनि में घेरियल हुयो, IMF जे घेरे में हो, वरी सिंध खे बि दीवार सां लॻाए पंहिंजो हिकिड़ी मुखालिफ़ ताक़तनि जे हथनि में सिंध खे उछलाइण जे लाइ मजबूर कंदो, त उनजो नतीजो सम्झो था 7 करोड़ माण्हू आहिनि, हिरोशिमा नागासाकी 2 शहर ते लख लख माण्हू मारियो, तॾहिं बि जापान वेठो आहे न। 7 करोड़ माण्हुनि खे छा करे सघंदो? कंहिंजो ई दाल खां वठी बसर खां वठी टमाटो कराची वञे थो, हितां थो वञे, कलरी पघाड़ फीडर कराची कोठड़ी वटां पाणी थो वञे कराची जो, सम्झो था। जेकॾहिं इहो पाणी बंदि थी वञे ऐं सब्जियूं ऐं खीर ऐं भाॼियूं ऐं सभु बंदि थी वञनि, ऐं रेलवे ट्रैक, सॼा रस्ता, रोड, हाईवे सॼी शहर जे संद मां थी गुज़रे, उनखे MQM ऐं CIA ऐं राह जे चवण ते तव्हीं दावत लॻाईंदो, नतीजो सम्झो था। तंहिंजे करे ज़रदारी साहिब खे आउं गुज़ारिश पियो कयां, पीपुल्स पार्टी में असलम जॾहिं पीपुल्स पार्टी असीं ॻाल्हि था कयूं त पीपुल्स पार्टी का बादशाह आहे छा, जंहिंमें ज़रदारी साहिब जीअं बिलावल साहिब असांजो भाउ आहे, नौजवान आहे, बेनज़ीर साहिब पुटु आहे, उनखे को अलाह ताला अकुल का सम्झ ॾिनी आहे कि पीपुल्स पार्टी में ताज हैदर जहिड़ा, यूसुफ चालपुर जहिड़ा ॿिया समझदार माण्हू वेठा हुआ, उन्हनि मां को पुछण जहिड़ो माण्हू आहे जेको ज़रदारी साहिब खे सम्झाए त इहा कमेटी छो पई ठहे, को नफ़ीसा शाह पुछे, को निसाब खोड़ो पुछे, इहे केरु ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। कॾहिं चवनि था नादरा जा बर्मिन खे कार्ड ईरान अफ़गान खे आबाद कनि, उन्हनि खे कराची में डोमिसाइल ठाराए ॾियनि। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी जे सफ़नि मां माण्हू अचणु खपनि, उन्हनि खे ज़रदारी साहिब खे सम्झाइणु खपे त इनफ इज़ इनफ,